पर ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों। सुभान अल्लाह। तो नबी साईं जे रोज़े जे साम्हूं ऐं मदीने पाक जे अंदर माण्हू पहुचे थो न, तो पुछा थो करे, मदीना तो अबू बकर कीअं रहियो, उमर कीअं रहियो, उस्मान कीअं रहियो, अली कीअं रहियो, फातिमा कीअं रही, हसनैन कीअं रहिया, तुंहिंजे अंदर सहाबाए कराम कीअं रहिया। मदीने खां हिकिड़ो सवाल आहे। पोइ शायद चवे थो, ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों, ॿुधण दिल घुरे गुल गुलाबन जुगालियों, ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों। घुमियो इत गिचन में ॾिठो अबू बकर तो, घुमियो इत गिचन में ॾिठो अबू बकर तो, मोहम्मद मिठे जो मिठो अबू बकर तो, सदा गुफ्तगू में रहियो गॾियो जेको, सदन साण ॾींदो सदा सजे हुजे को। ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों, ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों। भला भाग तुंहिंजा उमर भी हिते हो, भला भाग तुंहिंजा उमर भी हिते हो, मिठा माग तुंहिंजा उमर भी हिते हो। सचो साथ साथी मोहम्मद मिठे जो, निहारात साथी मोहम्मद मिठे जो। ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों, ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों। जीनत के खजाने को अलमास कहते हैं, लगे जो प्यास पानी की उसी को प्यास कहते हैं। यूं तो प्यासे की प्यास बुझा देता है दरिया, जो दरिया की प्यास बुझा दे उसे उमर बिन खत्ताब कहते हैं। और अगर कोई आ जाए मुखालिफ उनका मेरे सामने, तो सामने आने वाले को मोहम्मद सोहराब कहते हैं। भला भाग तुंहिंजा उमर बीते हो, मिठा माग तुंहिंजा उमर बीते हो। सचो साथ साथी मोहम्मद मिठे जो, निहारात साथी मोहम्मद मिठे जो। ॿुधाए मदीना सहाबन जुगालियों, ॾिठई पाक उस्मान हयादार एरो। तव्हां एॾा आशिक़ ऐं प्यारा माण्हू वेठा आहियो, अल्लाह जो कसम एॾी ख़ुशी पई थिए जो हिन वक़्तु राति जे हिन पहर ताणी तव्हीं सहाबा जी तारीफ़, अल्लाह जे नबी जी तारीफ़, उन जे इश्क जे अंदरि वेठा आहियो ऐं नातूं ॿुधी पियो। तव्हांजी दिलि थकिजे ई कान थी, तव्हां आशिक़ रसूल आहियो। अल्लाह पाक इन इश्क खे क़बूल फरमाए। ॾिठई पाक